अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 18 मई वेनसडे ऐं सुबुह जा तक़रीबन 10:15 थिया आहिनि ऐं मां सिलाई त कोन कई आहे पर मां कंटिन्यू हिते कुझु पीसिस सॉर्ट आउट करण में मसरूफ़ आहियां। छो त मां नंढा नंढा टुकड़ा जीअं ई कढां थी त उन्हनि मां जेके इहे पटियूं थियूं निकिरनि, बेशुमार पटियूं हर कलर में मां इलाही सारियूं कढी रखियूं आहिनि हिते, छो त मां हिननि जा बॉर्डर्स ठाहींदमि त इहे वरी मूंखे कमिंग जेके बि मुंहिंजा रिलिंग जा प्रोजेक्ट हूंदा उन्हनि में कमु अची वेंदियूं। सो हिते मां अलॻि पई कयां कुझु कलर्स, हे ग्रे आहे, ब्लू आहे, ऑरेंज, रेड, हिननि जी ज़रूरत हुई मूंखे। ऐं हिकु त हे बॉर्डर्स जे लाइ पटियूं अलॻि कयूं अथमि, ॿिया पीसिस बि हिकिड़ा अलॻि कया अथमि वरी नए प्रोजेक्ट जे लाइ, छो त पोइ बार बार थेलियूं खोले ऐं उन्हनि मां इहे ॻोल्हणु मुश्किल आहे। इन करे जेके जेके मुंहिंजे साम्हूं ईंदा था वञनि मां उन्हनि खे हाणे खां ई अलॻि कंदी थी वञा त जीअं मूंखे पोइ आसानी थिए कमु करण में। सो हिन प्रोजेक्ट लाइ ॿियो तव्हां सां शेयर कयां, मां जेतिरा सोचियां त भई अगरि हेतिरा ठहिया पीसिस त मां जेको आहे हे शइ ठाहींदमि, पर बाबा हे त मुंहिंजी तवक़ो खां वधी विया आहिनि, कपिड़ो खुटे नथो, पीसिस ठहंदा था वञनि। सो हाणे मां पई ठाहींदमि त पोइ ॾिसंदमि फाइनली त छा थो ठहे। कुझु चई नथी सघां, पर ॾिसो त फैब्रिक क्रिएट करण में एॾो मज़ो थो अचे, इहे नंढियूं नंढियूं टुकड़ियूं ॻंढण में। हिन एॾो प्यारो कलर आहे पर अलाए छो कैमरा में सुठो नथो अचे। सो बहरहाल कमु हिते जारी आहे, ॿाहिरि खीर वारो बि अची वियो आहे, भाॼी वारो बि अची वियो आहे, त पहिरियों उन्हनि सां डील करे अचां। खीर करण लाइ रखंदमि ऐं हिन खां वरितियूं आहिनि भिंडियूं ऐं टमाटर। करेला खणी कोन आयो चयो, कल्ह मां करेला चयोमांसि त तूरियूं खणी आयो आहे। केला हुयसि, केला वरितामांसि ऐं मां अॼु बि प्रॉपरली नाश्तो न कयो हो, ईअं सुबुह हल्को फुल्को खाधो। सो पंहिंजे लाइ बि हिकिड़ी नंढी मानी पचाए रखंदी आहियां ऐं पटाटा पिया आहिनि राति वारा बचियल, माशाअल्लाह। हिते सुराण तूरियूं कटे हुई, इहे अॼु मंझंदि जो पचाईंदमि इंशाअल्लाह। ऐं राति जो पटाटा पचाया जेके इहे पिया आहिनि, सो इहे मां थोरो घणो हिते वेही खाधो बि खाईंदमि। खीर रखंदमि करण जे लाइ, भाॼियूं जेके आहिनि फ्रिज में रखां। सो किचन जो जेको कमु आहे वाइंड अप कंदमि ऐं जीअं ज़रा हली वई आहे त इहे थांव ईअं ई पिया आहिनि। मां अॼु हिननि खे सिधो बि न करे रखियो आहे, छो त मां ॾाढी मसरूफ़ हुयमि। त हाणे सॼा कम किचन जा करे पोइ अंदरि हलंदमि वापसि। 12:15 थिया आहिनि ऐं हे 1 2 3 4 5 6 7 ऑरेंज कलर जा स्क्वायर्स मां ठाहे पूरा कया आहिनि ऐं हाणे मां खयो आहे पीच ऐं लाइट ऑरेंज कलर जा डिफरेंट प्रिंट्स। एॾा प्यारा प्यारा प्रिंट्स आहिनि त इहे जेके आहिनि सिबंदमि, पर फ़िलहालु थोरो रेस्ट कंदमि, उनखां पोइ वञी ॿोड़ चाढ़ींदमि। उनमें मूंखे कुझु टाइम लॻंदो ऐं जेसि ताईं रेस्ट कंदमि तेसि ताईं तव्हांजे मैसेजिस जा जवाबु ॾींदमि, वीडियोज़ कुझु ॾिसंदमि ऐं ॿोड़ पचाए पोइ तव्हां सां मिलंदमि। 1:15 थियो आहे ऐं मां हिते तूरियूं चाढ़े चुकी आहियां ऐं चिकन सॼो पीही छॾियो आहे, हुनमें बसर ऐं मिर्च बि विधा आहिनि। हिते दाल बि सॼी अलॻि सां पीही छॾी। हाणे हिननि खे मिक्स कंदमि ऐं उनखां पोइ हाणे धाणा कटींदमि। ऐं धाणा जॾहिं घणो उन्हनि खे पाणी लॻल हूंदो आहे न, त मां उन्हनि में कोई बि कागज़ विझी पोइ रखंदी आहियां। त कॾहिं ब्राउन कागज़ हुजे या अख़बार हुजे त पोइ उनजी जेकी घिम ई घणी उहा अख़बार चुही वेंदी आहे, अगरि धाणा आला हुजनि पाणी वारा। सो हाणे धाणा मां कटींदमि ऐं एतिरा प्यारा कलर जा ग्रीन ताज़ा सुहिणा धाणा आहिनि, पर हिते वीडियो में सफ़ा पीला ऐं खिज़ां रसीद धाणा था नज़र अचनि। ईअं न आहे, मूंखे सम्झ में नथो अचे कलर्स एॾा चेंज छो था अचनि। परे खां ॾिसां, परे खां वरी बि कुझु बहितर सुहिणा धाणा था नज़र अचनि। सो बहरहाल कबाब ठाहींदमि, ॿोड़ खे फाइनल कंदमि, पोइ विझणु वेंदमि। तूरियूं माशाअल्लाह पचण वारियूं आहिनि, बल्कि पची चुकियूं आहिनि। थोरो पाणी हिननि जो बसि सुकंदो त हिननि खे भुञंदमि ऐं सोचां थी त मानी बि पचाए छॾियां त पोइ विझणु वञा, वरी मूंखे वापसि चुल्हे जो मुंहुं न ॾिसणो पए। ऐं उनखां सवाइ हिते मां कबाब ठाहे चुकी आहियां, बॉक्स भरियल आहे, इहो रखंदमि फ्रीज़र में। ऐं खीर बि ठरी वियो आहे, इहो अंदरि करिणो आहे। हे मां जेके आहिनि चपली कबाब फ्रीज़ कया हुया, इहे कढी हाणे हिन बॉक्स में विझंदमि। ॼमी वेंदा आहिनि त पोइ आराम सां हिननि खे गॾु रखण में को मसइलो न हूंदो आहे ऐं इहो मुंहिंजो कमु हिते हलंदो रहंदो। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी आयमि, ॾाढी प्यारी हवा थी लॻे ऐं अञा हिते अङण में उस आहे। गर्मियुनि में ईंदी आहे इहा उस, सियारे में न ईंदी आहे। ऐं बसि थोरो मां सोचियमि त प्लांट सां कुझु गपशप कजे। माशाअल्लाह वधंदो थो वञे, अलाह करे अञा थोरो वॾो थिए, मज़बूत थिए। हिननि जी जॾहिं डांडी, इहे त मां हिनखे एक्स्ट्रा काठी आई आहे, हीअ वारी, हीअ अथसि पंहिंजी सनड़ी, त मज़बूत थींदो त पोइ मां हिनखे इंशाअल्लाह हणंदमि ॿाहिरि
ऐं उन ॾींहुं हिन जा 2-3 बंचिस भॼी पिया मूंखां जॾहिं मां हिनखे हिते शिफ्ट कयो त मां उन्हनि खे पाणीअ में विझी रखियो आहे। सो हे हिते पिया आहिनि गिलास में पाणी विझी, अलाए फुटंदा अलाए न, पर बसि मूंखे ॾुख थियो ॾाढो। 3 इहे टुटा हुया, मां 3 खे पाणी में विझी रखियो आहे। हाणे ॾिसजे त इन्हनि जो आख़िर फाइनली छा थो थिए। हिन जे बारे में बि पूरी उमेद आहे इंशाअल्लाह। थोरो थोरो पाणी बि ॾियानि थी हाणे। हे जेको प्लांट आहे इहो हिन जो आहे, यानी हे ई क़िस्म आहे। हिन प्लांट जो बचो न आहे, उहो ॿिए प्लांट जो आहे, पर इहो ई क़िस्म आहे। इलाही पन हे पीला थी विया आहिनि। ख़ैर अलाए तव्हां बि बोर थींदा हूंदो मुंहिंजे प्लांट्स जा दास्तान ॿुधी। हे सक्लेंट जेके मूंखे गिफ्ट मिलिया, इहो वीचारो सफ़ा तबाह थी वियो आहे। सो हाणे सोचां थी जेको बचो खुचो आहे हिनखे सुभाणे रेस्क्यू कंदमि, हिन महिल त न। हे मां लाहौर मां वठी आई हुयमि आईवी, इंग्लिश आईवी। हे बि अलाए छो सुकी विया, मूंखे सम्झ में नथो। मूंखे हे प्लांट्स न पालण न ईंदा आहिनि, मां इन करे कॾहिं बि हिननि ते जेको आहे ख़र्चु न कंदी आहियां, वठंदी न आहियां। पर हाणे हे आईवी मूंखे वणंदो इलाही आहे, सो वठी त आयमि, पर अलाए छो सर्वाइव नथो करे। हे त एॾी हसीन बास्केट हुई, एॾी महांगी हुई जो तोबा, मां त क़ीमत ॿुधी डिॼी वियमि। पर बसि हिन जो हाल इहो आहे मूं वटि। सो मूंखे न आहे ख़बर हिननि खे कीअं संभालिबो आहे, कीअं पालिबो आहे। हालांकि मां हिननि जे बारे में इंटरनेट तां इलाही सारियूं वीडियोज़ ॾिठियूं बि आहिनि त सक्यूलेंट्स जी सार संभाल कीअं कजे, केयर कीअं कजे, पर मूंखे नथो सम्झ में अचे। सो बहरहाल सुभाणे खणी हिननि खे अंदरि रखंदमि। ऐं केक्टस मुंहिंजा थोरा थोरा वॾड़ा पिया थियनि, माशाल्लाह हिन में काफ़ी बरकत आहे। भउ बि थींदो आहे त वरी का ॿिली जंप ॾिए त भॼी न पवनि, जीअं हे हिकिड़ो हे भॼी चुको आहे मुंहिंजो। हे बेबी सनरोज़। सो बहरहाल मूंखे रात जी मानी असल में तयारी न आहे करणी, ऐं उहो सुराण कुझु कोई दाल थी पचाए, उनजी ज़रूरु वीडियो बि ठाहींदी रेसिपी जी। ऐं मां चयोमांसि पोइ दाल थी पचाए त साइड में चांवर बि पचाए छॾिजांइ। इहो अॼु जो कमु उहा कंदी, इन करे मां आज़ादु आहियां। हलूं था अंदरि। मां 3 पहिरीं जी निमाज़ खां पहिरियों ऑरेंज जेके हुया उहे कंप्लीट करे विया। ऑरेंज न, ऑरेंज त ठाहे छॾिया सुबुह। पीच 3 हुया, पीच 1 2 3 पीच, ऐं 2 जेके आहिनि उहे पर्पल, इहे मां ठाहे छॾिया। सो उनखां पोइ हे पर्पल जा, यानी हिकिड़ो शेड, हिकिड़े टाइप जो शेड, हिते वरी हे ॿिए टाइप जा हिते पिया आहिनि, कढिया हम इहे। सो अञा त हीअ थेली साइड में पई आहे। इलाही सारा हिन में पिनअप करे छॾींदी आहियां, कढी सिलेक्ट करे पोइ पिनअप करे छॾींदी आहियां त कहिड़ा कंहिंसां ॻंढींदमि। सो हे ॾाढा ॾाढा प्यारा प्यारा प्रिंट्स आहिनि, जेके मां इलाही पहिरियों मुख़्तलिफ़ वक़्तनि में वठंदी रही आहियां, इस्तेमालु कंदी रही आहियां उन्हनि जूं बचियल सचियल टुकड़ियूं। सो ॾाढो इंजॉय थी कयां। जॾहिं सुगन खे ॿुधायमि त पुछे अम्मी अॼुकल्ह तव्हां छा था कयो, ॿुधायोमांसि मां हे थी कयां कमु। त हे पहिरियों बि मुंहिंजो थियल आहे, उन मां बैग्स वग़ैरह ठाहिया हुआ, कुशन्स ठाहिया हुआ, डायरी कवर्स ठाहिया, अलाए छा छा ठाहियो इन्हनि नंढड़नि नंढड़नि पीसिस मां। त पोइ ॿुधाईंदियूं त हुनखे ॾाढी, उहा बि एक्साइटेड थी वई, चई मूंखे बि न मां कुझु ठाहे ॾियो। मां चयोमांसि हलो मां स्क्वायर्स ठाहे पूरा कयां, त पोइ जॾहिं ईंदीअ तूं त वरी मां तोखे तुंहिंजे साम्हूं तुंहिंजी मर्ज़ी सां कुझु ठाहे ॾींदमि। सो हे हीअं मां हिन में पिन में हिकिड़ी में विझंदी वेंदी आहियां, त जीअं हिकु जहिड़ा शेड जेके आहिनि, हे जीअं हिन में डार्क आहे। सो इहा मुंहिंजी बसि एक्टिविटी आहे हर वक़्त जी, जेका रोज़ाना मां तव्हां सां शेयर थी कयां। हिते 2 नंढा शॉपर्स हिते अञा भरिया पिया आहिनि, इन्हनि में बि कुझु कमु आहे ज़रूरी। सो इहो वर्कशॉप आहे, मुंहिंजो कमिरो न आहे, हीअ आहे मुंहिंजो टोटल कमिरो जेको, ऐं सूरत हाल इहा आहे। ऐं हीअ मुंहिंजी फेवरेट डिज़ाइन आहे सुराण जी रिली। हीअ मुंहिंजी रिली सोचां थी अहिड़ी ॿीहर बि ठाहियां हिकिड़ी, हुन में ॾाढो खफ़ो आहे, ॾाढो कमु अथसि, पर ख़ैरु ॾिसंदमि। सुराण हिते बिज़ी आहे, साओ मसालो थूम वग़ैरह वग़ैरह जी तयारी थी रही आहे, ऐं पचाईंदी सुराण दाल। 2 दालियूं हिते विझाए रखियूं अथई, हिकिड़ी मेहरी जी ऐं हिकिड़ी मुङनि जी। सुराण हिन दाल जो नालो छा हूंदो? गार्लिक क्यूमन दाल। गार्लिक क्यूमन दाल पाण ईजाद कई थी छा? अच्छा, नाले मां त ईअं थी लॻे। ऐं चांवर भेगा पिया आहिनि। सो इहो डिनर ठहंदो असांजो, यानी हिनखे थूम जी ऐं जीरे जी राई ईंदी, मुंहिंजो ख़्यालु आहे, सही आहे। त इहो आहे हाल अहिवाल अॼु जो।
जेको सॼे ॾींहं में थी गुज़रियो आहे उहो तव्हां सां शेयर। सुराण जी हीअ मज़ेदार जेका आहे दाल तयारु आहे ऐं रेसिपी तव्हांखे सुराण जे चैनल तां मिली वेंदी। ऐं सुराण जे चैनल जो नालो आहे सुरहाण वफ़ाई, सुरहाण H खां पोइ AA ईंदी, ठीकु आहे। सो अक्सर मूंखां माण्हू पुछंदा रहंदा आहिनि चैनल जो नालो ॿुधायो, न कर मां हाणे ॿुधाए थी छॾियां। ऐं अॼु जेके भिंडियूं वरितियूं उहे सुराणे ते पाणी में विधियूं आहिनि, इहे थोरी देरि में कटींदी हाणे। ऐं उन खां अलावा चांवरनि खे दम आहे। सो इहे असां हाणे डिनर असांजो रेडी आहे, इहे खाईंदासीं असां हाणे। ऐं तव्हांखे मां मोकिलाईंदमि। अलाह सां तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।